सुनन नसाई जी हदीस हजरत शरीद रजी अल्लाह तआला अन्हु राविया قال سمعت رسول الله صلى الله عليه وسلم يقول من قتل عصفورا عبسا عج الى الله يوم القيامه يقول يا رب ان فلانا قتلني عبسا ولم يقتلني منفعه मदीने वारे साईं फरमायो त के मानू के झिरकीअ के बेसबब मारे छड्यो के झिरकीअ के बेसबब मारे छडी जने क़यामत जो ॾियारो थींदो या झिरकी या चिड़िया अल्लाह जे दर ते फरियादी थींदी अर्ज कंदी मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम फलाणे माण्हू मूंखे बेगुनाह मारे छॾियो हुयो कुहण जे लाइ खाइण जे लाइ बि न मारियई के दवा दरमल इलाज जे लाइ बि न मारियई ईअं ई मूंखे वार करे ईअं ई मूंखे गुलेली हणी ईअं ई मूंखे तीर हणी मूंखे मारे छॾियई क़यामत जे ॾियारे में इहा झिरकी बि अल्लाह जे दर ते फरियाद कंदी अब अल्लाह वटि फ़ैसिलो थींदो अल्लाह वटि अब्दुल आया बेइंसाफ़ी आहे जवाब ॾियो अल्लाह अब्दुल इंसाफ वारो आहे इहा झिरकी बि क़यामत जे ॾियारे में फरियाद कंदी हां अल्लाह अकबर कबीरा हजरत सैयदा आयशा सिद्दीका साइन थी रिवायत करे जा अराबियुन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल इन्नकुम तुकब्बिलून सिबियान वमा नुकब्बिलुहुम फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव अमलिक लक अन नज़ अल्लाहु रहमत मिन क़ल्बिका हिकड़ो मानू एरा भी आयो चे या रसूल अल्लाह तवा नंढड़न बारन के चुम्मियूं दींदा आयो नंढड़न बारन सा प्यार कंदा आयो पर असां द बारन के कोन चुमंदा आहियूं पाण फरमाए तुंहिंजी दिल मां जो रहम निकरी वियो आ बारन ते बाझ करण रहम करण जो तुंहिंजी दिल मां निकरी वियो आ त पोइ तोखे छा कजे तू बचड़न ते बाझ नथो करी नंढड़न ते रहम नथो करी तुझे दिल में बाझ नाहे तॾहिं तू इन्हनि जे मथां रहम नथो करी।